शिकायतूं थियूं आहिनि, जंहिं करे ज़िले इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। अदालत में ॿुधणी थी। अदालत में ॿुधणी जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर अब्दुल शकूर अब्बासी ऐं जनरल सेक्रेटरी एज़ाज़ शाह पंहिंजे भाउ जे पैनल समेत पैरवी कई ऐं अदालत हुन मौक़ो ॿुधण खां पोइ पुलिस खां जेका रिपोर्ट तलब कई हुई, उन जे आधार ते ज़िले इंतिज़ामिया जे अमलदारनि खे नोटिस जारी कया आहिनि ऐं खेनि ईंदड़ ॿुधणी जेका 28 अप्रैल ते उन ते पाण रूबरू या पंहिंजे मुक़ररु कयल नुमाइंदे तरफ़ां पेश थियण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि, त जीअं उन हवाले सां को हतमी फ़ैसिलो करे सघिजे। इहो इम्कान आहे त 28 अप्रैल ते जेके आहिनि ज़िले इंतिज़ामिया जा अमलदार उहे पंहिंजो मौक़िफ़ जमे कराईंदा, जंहिंखां पोइ अदालत पारां को हुकुम जारी करे सघिजे थो। अदालत खे इस्तरा कई वई आहे त ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो जेको अदालत 22A जे आर्टिकल तहत अदालत हुकुम जारी करे त जेको राशन में गैर मयारी राशन फराहम कयो पियो वञे मुसाफ़िरनि खे, उन हवाले सां इंतिज़ामी अमलदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। जी ठीक है, महबूब रोही अपडेट लावा जी वॾी महिरबानी। छटे जी अदालत में लॉकडाउन मुतासिर खे गैर मयारी राशन विरहण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। छठे मां ख़बर ॾियूं पिया, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन छठो पारां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। छठे जी अदालत लॉकडाउन मुतासिरनि खे गैर मयारी राशन जी फराहमी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। छठे मामा खे ख़बर ॾियूं पिया, छठे जी अदालत में लॉकडाउन मुतासिरनि खे गैर मयारी राशन विरहण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जी नाज़रीन, ॿिए पासे अवां खे